خانپورمھر वेझो ॻोठ गुलज़ार महर रोड ते ॿिनि मोटरसाइकिलनि जे आम्हूं साम्हूं टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे, ॿियो ज़ख़्मी थियो आहे। इन हवाले सां खे तफ़सील ॿुधाईंदो हलां त ॻोठ गुलज़ार महर वटि ॿिनि मोटरसाइकिलनि जे आम्हूं साम्हूं टक्कर जे नतीजे में ॻोठ गुलज़ार महर वासी नींगर ज़ुल्फ़कार अली पुटु मोहम्मद बचल महर फौत थी वियो आहे, जॾहिं त मुमताज़ अली महर ज़ख़्मी थी वियो आहे। राहगीरनि ॿिन्ही ॼणनि खे खणाए तालका अस्पताल खानपुरमहर पहुचायो, जितां फौत थियल नींगर जा वारिस लाश खणाए ॻोठ गुलज़ार महर पहुता त कोराहम मची वियो। जी सिरचंद कपूर, इबरत न्यूज़, खानपुरमहर।